चवनि था अलाह किथे आहे? मूं चयो तव्हां पुछो था अलाह किथे आहे? मां तव्हां खां सवाल थो कयां, डॉक्टर वटि को मरीज़ वियो, छाजे लाइ वियो? चईसी मथे में सूर आहे। हाणे डॉक्टर चयोसि मथे जो सूर ॾेखार किथे आहे? ॾेखार न सूर किथे आहे? तूं दावा थो करे सूर आहे किथे आहे? घुमंदो आयो आहे, फिरंदो आयो आहे, पाण आयो आहे, ॾेखार सूर किथे आहे? दावा त करे थो सूर आहे मथे में, ॾेखार सूर किथे आहे? साईं पेट में सूर आहे। अरे वाह, किथे आहे पेट जो सूर? ॾेखार सूर। सूर नज़र ई कोन, जंग भगला नज़र थी अचे, बाह भगला नज़र थी अचे, मथे में डंडो लॻल आहे, रत वहे थी नज़र थी अचे, सूर किथे आहे? साईं मूंखे बुखार आहे, मरे थो बुखार में। अब ॾेखार बुखार किथे आहे? बुखार त नज़र ई कोन थो अचे। जीअं सूर ऐं बुखार हिकु मादो आहे, अल्लाह शक्लनि खां पाक आहे। अल्लाह के शक्ल में ढले करे पेश करण इंसान जे वस ऐं औकात खां ॿाहिरि आहे। जॾहिं मां इन इल्हाद ते थोड़ी ये तहकीक करण जी कोशिश कई त कुरान मजीद जी हिन आयत जो मफ़हूम मूंखे हाणे समझ में आयो त अल्लाह से कुरान मजीद में फरमायो इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका। जंहिं चयो त अल्लाह मुंहिंजो रब आहे, इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू, जॾहिं चयो त अल्लाह मुंहिंजो रब आहे त पोइ के दलील जी जरूरत कोने, छो त इल्म बिल गैब आहे। गैब ॾिठो कोने, अण ॾिठे ईमान आंदो आहे। अल्लाह के भी न ॾिठो आहे, रसूलुल्लाह के भी न ॾिठो आहे, अण ॾिठे ईमान आंदो आहे। ऐं ईमान बिल गैब ते के दलील जी जरूरत काने का। लेकिन हिन वक़्तु जेको इल्हाद वधे थो, इन इल्हाद जे तरफ़ तवज्जो करण जी जरूरत आहे।